बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा ॿारो, अॼु असां टे लफ़्ज़ जा आवाज़, टे लफ़्ज़ जा लफ़्ज़ ऐं टे लफ़्ज़ जा जुमिला कमाणींदासीं ऐं हिकु लफ़्ज़ तव्हांखे ॾींदासीं जंहिंजी तव्हांखे मतिलबु ॿुधाइणो आहे। कमेंट्स में लिखिणो आहे मतिलबु तव्हां इन जी माना छा आहे, उहो लफ़्ज़ तव्हांखे आख़िर में ॿुधाईंदासीं। हींअर चवंदा असां टे जा आवाज़ लिखणु। पहिरीं तव्हांखे मां टे जा टे लफ़्ज़ ॿुधायां थो, जंहिं लफ़्ज़ में पहिरीं टे जो आवाज़ अचे थो, विच में अचे थो, विच खां पोइ उनखे आख़िर में टे जो आवाज़ ईंदो आहे। पहिरीं आहे टमाटो, पोइ आहे मटर, पोइ आहे मट, इन में आख़िर में टे आयो। अचो त असां टे जा आवाज़ लिखणु सिखूं। टे खे लाइन तां मथां थोरो छिके लाइन ते घुमाए वरी एतिरो ई मथे कबो जेतिरो अॻियूं छिकियाऊं। टे टुका आहिनि, टे खे मथां ज़बर ईंदसि, ज़बर खे चइबो आहे आवाज़ ट। वरी थोरो एतिरो ई जेतिरो अॻियो हिसो छिकबो हेठि, एतिरो वरी मथे पोयों हिसो मथे कबो। टुका टे ॾिबा, हेठां ज़ेर ॾिबसि, हेठां वारी लीक खे ज़ेर चइबो आहे, आवाज़ निकिरंदो टे। एतिरो ई मथां हेठि छिके वरी एतिरो ई मथे कबो जेतिरो अॻियो हिसो मथे आहे। टे टुका ॾिबसि, मथां पेश कयो ट ट ट। असां ट बि पढ़ंदा आहियूं, ट बि पढ़ंदा आहियूं, पर असांजी ज़बान ट ते हिरियल आहे, इन जे करे इनखे ट बि पढ़ी सघिजे थो। उन खां पोइ आहे मंद जो आवाज़। मंद जे आवाज़ खे पोयां अलफ़ हूंदो आहे त मंद जो थी वेंदो आहे। टे खे अलफ़ ॾिनोसीं त थी वियो टा। वरी आहे वाव वारा आवाज़। टे खे वाव ॾिबो त आवाज़ निकिरंदो टो। वरी टे खे वाव ॾेई टे टुबका ॾेई मथां ज़बर ॾिनासींसि त ट्रओ थी वियो। वरी उन खां पोइ टे खे वाव ॾेई टे टुबका ॾेई पेश ॾिनोसीं त थी वियो टू ट्रू। उन खां पोइ आहे ये वारा टे आवाज़। नंढड़ो अलफड़ो ठाहे पे जो ऐं टे खे टे टुबका मथां ये मिलाईंदासीं हितां टे टे, हिनखे टे पढ़ंदा आहियूं ख़ासि करे इन जे करे। पर टे आहे लफ़्ज़ असुली ई टे आहे ऐं ये अथसि टे बि पढ़ी सघिजे थो, टे बि पढ़ी सघिजे थो। वरी उन खां पोइ आहे टे ये ऐं ज़बर टे टे। वरी आहे टे ये ऐं ज़ेर। वरी इहो आवाज़ थियो टी। टी बि पढ़िजे थो, टे टी बि पढ़ी सघिजे थो टी। हाणे हिन जा ठाहींदासीं लफ़्ज़। ज़बरनि वारो आवाज़ आहे पहिरियों ज़बर जो, इनखे लिखंदासीं अधु। टे टुबका आहिनि, ॿ टुबका मथां हिकु हेठां, टई गॾु टुबका आहिनि पर तरतीब सां ईअं आहिनि, ॿ मथां आहिनि हिकु हेठां आहे। जेकॾहिं हीअ हिकु मथां ॾिबो त समर थी वेंदो। टे ज़बर ट पे पेशो प। टप ट्रप बि चइबो आहे, टप ट्रप। वरी उन खां पोइ आहे ज़ेर जो आवाज़। टे ज़ेरे टे, हिनखे हिजे कबो टे ज़ेरे टे ऐं आवाज़ कढिबो टे। टे ज़ेरे टे, पईए ज़ेरे पी, पईए ज़ेरे पी, ट्रिपी लफ़्ज़ ठहियो ट्रिपी। ट्रिपीअ खां पोइ आहे
पेश जो आवाज़ टे पेशो ट्र, पे ज़बर प, अणे पेशो ण, ट्रोपण, ट्रुपण लफ़्ज़ ठहियो ट्रुपण। ट्रुपण खां पोइ वरी आहे मंद जो आवाज़। मंद जे आवाज़ खे लिखण जे लाइ लफ़्ज़ लिखण जे लाइ पहिरीं आवाज़ लिखंदासीं टे अलिफ ता। छो जो मंद जे आवाज़ में अलफ़ ई हूंदो आहे, हर हिकु अखर जे पोयां उनखे मंद चइबो आहे। टे अलिफ ता, हमज़ो ये, ज़ेरे ई, मीम पेशो म, टाइम। पोइ आहे वाव जो टो, टेवा टो, टेवा टो, ट्रेवा ट्रो, बे ज़बर ब, रे पेशो र, टोबर, टो बर, टोबर खां पोइ वरी आहे वाव जो ई साॻियो आवाज़ आहे, पेश सां आहे टेवा पेशा ट्रू, ट्रू बि पढ़ी सघिजे थो, टू बि पढ़ी सघिजे थो, ट्रू। हमज़ो अलफ़ आ, हमज़ो ये ज़ेरे ई, हमज़ो अलफ़ आ, हमज़ो ये ज़ेरे ई, ट्रू आ ई। लफ़्ज़ आहे ट्रप, अदा ट्रप ॾे, वरी अचु ट्रिपी, शाख ट्रिपी अचु, वरी आहे टाइम, टाइम ते स्कूल वञ, ट्रुआई, ट्रुआई लफ़्ज़ जेको आहे जेको कखनि मां ट्रुआ ठाहींदो आहे उन कारीगर खे ट्रुआई चइबो आहे। ट्रुआई ॾिस केॾो न भलो ट्रो ठाहे थो। इहे हुआ तव्हांजा अॼु जा टे अखर जा आवाज़, टे अखर जा लफ़्ज़ ऐं टे अखरनि जा जुमिला ठाहियासीं। अॼु हिकु लफ़्ज़ मां तव्हांखे ॿुधायां थो, उन जी माना तव्हांखे कमेंट्स में लिखणी आहे त जीअं ख़बर पए त तव्हां पढ़ो था, लिखो था, सिखो था या न। उहो लफ़्ज़ आहे ट्रू हो, टेवा पेशा ट्रू, हेवा हो, ट्रू हो। इन लफ़्ज़ जो मतिलबु लिखंदा, लाइक कंदा, वीडियो खे शेयर कंदा, फॉलो कंदा, सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।